नाज़रीन, दादो ऐं पासे में लॉकडाउन के करे शहर जा मुख्य कारोबारी मर्कज़ बंद पियल आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे नवीद कुरैशी। जी नाज़रीन, दादू शहर के अंदर जो लॉकडाउन है मुकम्मल मार्केटूं जो मुकम्मल तरह से बंद आहिनि। इन वक्त मैं दादू शाही बाज़ार में मौजूद आहियां। दादू शहर जो स्टेशन रोड है या रेशम गली है, शाही बाज़ार है या भी जो मार्केटूं आहिनि मुकम्मल तरह से बंद आहिनि। अॼु लॉकडाउन के करे जो सरकारी ऑफिसूं बंद आहिनि। मां तव्हांखे एतिरो ॿुधाईंदो हलां त लॉकडाउन के करे जो माण्हुनि जी रश हूंदी है शहर के अंदर उहा रश नज़र न पई अचे। माण्हुनि जो जेको ईंदा आहिनि ॿाहिरां उहे न आया आहिनि। हिन वक़्तु दादू शहर के अंदर जो दुकानदारनि पंहिंजी मदद पाण त पंहिंजा दुकान बंदि करे छॾिया आहिनि। छो छंछरु ऐं आर्तवार ॾियारे लॉकडाउन थींदो आहे। दादू शहर में जो लॉकडाउन है मुकम्मल तरह से लॉकडाउन है। पुलिस जेका है वो अलर्ट है। पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस को मुक़ररु कयो वियो आहे जेका हिन वक़्तु अलर्ट बीठल है। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका पुलिस जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वेठी आहे पुलिस अमन अमान जो ख्याल करे रही है। ऐं पुलिस लॉकडाउन जे मसइले में किथे भी को बि अहिड़े क़िस्म जो को बि वाक़ियो जी पेश न थी सघे। उन सिलसिले में दादू शहर शाही बाज़ार रेशम गली या मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु मौजूद है। दादू शहर जो मेन मार्केटूं आहिनि उहे मुकम्मल तरह से बंद आहिनि। ऐं मां तव्हांखे एतिरो ॿुधाईंदो हलां त लॉकडाउन के करे जेको आवाम जी जेका रश हूंदी आहे जेका पीए हूंदी आहे हिन वक़्तु उहा बि नज़र न पई अचे। माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। ऐं लॉकडाउन के करे जेको सो जेके तइलीमी इदारा त उहे अॻु में ई बंदि आहिनि। ऐं जेके सरकारी ऑफिसूं आहिनि उहे बंदि आहिनि। ऐं त जेके माण्हू जेके इहो चई रहिया आहिनि त असां जेको ॾियारो आहे छंछरु आर्तवार ॾियारो असां लॉकडाउन में कंदा आहियूं। ऐं असांजा जेके कारोबार आहिनि असां उहे मुकम्मल तरह सां कारोबार पंहिंजा बंदि करे छॾिया आहिनि। जिन SSP दादू जो भी इहो ई चवणु आहे त जेके दादू शहर के अंदर जेके मार्केटूं आहिनि उन्हनि खे बंदि कयो वञे। ऐं मुकम्मल तरह सां सॼो ॾियारो जेको आहे छंछरु आर्तवार जो 2 ॾींहं उहे मुकम्मल तरह सां मार्केटूं बंदि हूंदियूं। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां दादू शहर के अंदर जेके मार्केटूं बंदि कई वियूं आहिनि दुकानदारनि जो इहो चवणु आहे त असां पंहिंजी मदद पाण तहत जेके 2 ॾियारा आहिनि उहे दुकान बंदि कंदासीं। त जीअं हुकूमत पाकिस्तान या सिंध हुकूमत जो जेको हुकुम आहे 2 ॾियारा जेके लॉकडाउन कयो पियो वञे असां लॉकडाउन के करे पंहिंजा दुकान पंहिंजो कारोबार असां बंदि करे छॾियो आहे। जी।